Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. मुल्तान में पीडीएम जे जलसे के रोकण लाइ किला कहना कासिम स्टेडियम के सील करण बाद छिकताण वारी सूरत हाल पीपी नवाज़ लीग ऐं JUIF कारकुन रुकावटूं ऐं तालो तोड़े स्टेडियम में दाख़िल। स्टेडियम ॿाहिरां मुक़रर पुलिस तरफ़ां कारकुननि खे रोकण जी कोशिश, अहलकारनि ऐं कारकुननि में चकरियूं, पीडीएम कारकुन सरोटा ऐं डंडा खणी स्टेडियम पहुता। पुलिस स्टेडियम ना वेंदड़ समूरा रस्ता कंटेनर्स रखी बंद करे छॾिया। पीपी अॻवान अली मूसा गिलानी जो चवणु आहे त रुकावटूं तोड़े स्टेडियम जो कंट्रोल संभाले वरितो आहे। सूमर ते हर सूरत में पीडीएम जो जलसो थींदो। मुल्तान में भनिड्रा कंदड़ ऐं कानून हथ में खणंदड़नि खिलाफ़ केस दाख़िल कया वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ मुल्तान में छिकताण वारी सूरत हाल ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त ऑपोज़िशन वारा कोरोना SOPs ऐं कानून जो सरेआम मज़ाक़ उॾाए रहिया आहिनि। ज़ाती मफ़ाज़नि जी सियासत ख़ातिर अवाम जी ज़िंदगियुनि सां खेॾियो पियो वञे। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहबाज़ गिल जो चवणु आहे त ऑपोज़िशन वारा चाहिनि था त मुल्क में ॾफेड़ वारी सूरत हाल पैदा थिए। मुल्तान में कानून तोड़ींदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। पीपल्स पार्टी स्टील मिल्स जे 4,500 खां वधीक मुलाज़मनि खे निकाली ॾियण जी मुखालफ़त करे छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मुलाज़मनि बदिरां वज़ीर आज़म खे हटायो वञे। स्टील मिल्स जे हज़ारे मुलाज़मनि जी जबरी बरतरफ़ी संदन मुआशी क़त्ल करणु बराबरि आहे। PTI हुकूमत के मुलाज़मनि जो मुआशी क़त्ल करणु न ॾिनो वेंदो। मलीर में बरतरफ़ी जो लेटर मिलंदे ई फौत थियल स्टील मिल्स मुलाज़िम जी जनाज़े नमाज़ अदा। वॾी तादाद में पोरियतनि जी शिरकत। मुलाज़मनि तरफ़ां क़ौमी शाहराह ते मुलाज़िम जो लाश रखी एहतजाज। ट्रैफ़िक मुअत्तल। मुलाज़मनि तरफ़ां हज़ारे मुलाज़मनि जी बरतरफ़ी वारो फ़ैसिलो वापसि न थियण जी सूरत में तहरीक जारी रखण जो चिताब। लाहौर जे शरीफ मेडिकल कॉम्प्लेक्स में बेगम शमीम अख्तर जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। नवाज़ शरीफ ऐं शहबाज शरीफ जी अमर जी जनाज़े नमाज़ दौरान सियासी अॻवाननि सूदो वॾी तादाद में माण्हुनि शिरकत कई। जनाज़े नमाज़ जे मौक़े ते सिक्योरिटी जा ग़ैर मामूली इंतज़ाम। 500 खां वधीक पुलिस अहलकार मुक़रर। बेगम शमीम अख्तर जो मड़ जाती उमरा में मुड़स जी क़बर भरिसां दफ़नायो वियो। बेगम शमीम अख्तर जो मड़ अॼु सुबुह लंडन खां लाहौर पहुचायो वियो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर सखर जो दौरो मुकमल करण बाद लाड़काणो पहुची वियो। मीरपुर भुट्टो में मुमताज़ भुट्टो जे पुट अमीर बख्श भुट्टो सां मुलाक़ात। सूबे जी सियासी सूरत हाल सूदो। ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। असद उमर जी GDA MPA मौज़म अब्बासी सां संदसि वालिद जे लाॾाणे ते बेताज़ियत। सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त सिंध हुकूमत ॿेटनि ते नओं शहर अॾण लाइ NOC जारी करण बाद सियासत शुरू करे छॾी। वफ़ाक़ अञा बि सूबाई हुकूमत सां गॾिजी कमु करण लाइ तयारु आहे। डिंगी ऐं बुंडाड़ ॿेट ते असांजा ज़ाती ठिकाना आहिनि। नओं शहर अॾण सां सिंध खे ई फ़ाइदो थींदो। सभिनी ॾिठो त सिंध सरकार ॿेटनि लाइ मनसूबनि ते मंज़ूरी ॾियण बाद सियासत कई। सुप्रीम कोर्ट रेलवे खसारे बाबति पाण मुरादे नोटिस ते 26 नवंबर ते थियल ॿुधणी जो लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। KCR बाबति अदालती हुकुम ते अमल न करण ते वॾे वज़ीर सिंध मुराद अली शाह खे तौहीन अदालत जो नोटिस जारी।
वॾे वज़ीर मुराद अली शाह खां 2 हफ़्तनि में जवाब तलब। सेक्रेटरी रेलवेज़ खे बि 2 हफ़्तनि में जवाब जमा कराइण लाइ नोटिस जारी कयो वियो। अदालत पंहिंजे हुक्मनामे में चयो आहे त DGFWO मूजिबि KCR बाबति डिज़ाइन तयारु करण बावजूदि सिंध सरकार ठीको न ॾिनो। रेलवेज़ खाते जे सेक्रेटरी KCR मंसूबे बाबति गुमराह कंदड़ बयान ॾिना। पाकिस्तान में कोरोना तेज़ीअ सां वधण लॻो। गुज़िरियल 24 कलाकनि में 45 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। 3045 नवां केस ज़ाहिर। हैदराबाद जे सिविल अस्पताल में वधीक हिकु मरीज़ कोरोना विघे फौत थी वियो। फौती पीरसन जो तालुक़ उमरकोट सां आहे। मटियारी में कोरोना जा 14 नवां केस ज़ाहिर। मीरपुर ख़ास में वधीक 13 ॼणा वायरस जो शिकार। नौशेरो फेरोज़ में 12 माण्हू कोरोना वायरस में मुब्तला थी विया। लाड़काने में राइस किनाल ऐं घाड़वा जे किनारनि ते कब्ज़ा हटाइण लाइ इम्कानी ऑपरेशन ख़िलाफ़ अनोखो एहतजाज। घर बचायो तहरीक जे सर ते रहवासियुनि तरफ़ां औरतुनि ऐं ॿारनि सूदो मुज़ाहिरो। रहवासियुनि तरफ़ां आपाशी खाते जी इम्कानी ऑपरेशन ख़िलाफ़ गीत ॻाए एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त वरियनि खां रहंदड़ ख़ानदाननि खे घर ख़ाली करण जा नोटिस जारी कया विया आहिनि। आपाशी खातो खेनि बेघर करे बचनि सूदो धिका खाइण ते मजबूर करे रहियो आहे। रहवासियुनि तरफ़ां नोटिस वापसि वठण ताईं एहतजाज जारी रखण जो चिताब। गंबट में आपाशी खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा छॾाइण लाइ पुलिस जी मदद सां ऑपरेशन। इंतज़ामिया केतिरा ई घर ऐं दुकान ड्राहे पट करे छॾिया। ऑपरेशन दौरान रहवासियुनि ऐं अमलदारनि में मुंहमारी। आपाशी इख़्तियारनि जो चवणु आहे त सिंध हाई कोर्ट जे हुक्म ते गैर क़ानूनी कब्ज़ा हटाइण लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। मुतासिरनि दायो आहे त हू वरियनि खां हिते तरसियल आहिनि। इंतज़ामिया नोटिस ऐं मुतबादिल जाइ ॾियण बिना ऑपरेशन करे साणनि ज़ुल्म कयो आहे। पंजाब जे इलाइक़े ज़हरपीर में पनवाकिल वासी चइनि औरतुनि खे मच्छी जे शिकार जो ठीको ॾियण लाइ घुराइण तां जिनसी ज़्यादती जो निशानो बणायो वियो। पनवाकिल में मुतासिर औरतुनि जूं घर भातियुनि सां गॾु एहतजाज। मुतासिर औरतुनि जो चवणु आहे त पंजाब में मच्छी जे शिकार जो ठीको ॾियारण लाइ घुरायो वियो, जिते 7 जवाबदारनि खे ज़बरदस्ती ज़्यादती जो निशानो बणायो। पनवाकिल पुलिस मामले जो केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। मुतासिरा औरतुनि ऐं संदनि वारसनि तरफ़ां जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। घोटकी भरिसां ॻोठाणी ख़ैर मोहम्मद महर जो घर मां लाश। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ॻोठाणी जे वारसनि वाक़े खे क़त्ल करार ॾींदे चयो आहे त जवाबदार मोहम्मद इसाक़ ऐं ॿियनि घर ते हमिलो कयो, जंहिं दौरान ख़ैर मोहम्मद खे डंडा हणी क़त्ल कयो वियो। ॻोठाणी जे वारसनि तरफ़ां जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो। पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम रिपोर्ट ऐं केस दाख़िल थियण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। खैरपुर में बेदर्दी सां क़त्ल थियल ASI बिलावल वसाण जे क़त्ल केस में गिरफ़्तार 2 जवाबदारनि जो वधीक 7 ॾींहनि लाइ जिस्मानी रिमांड मंज़ूर। पुलिस जवाबदार सरफराज़ राजपुत ऐं सकलैन शाह खे दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश कयो। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे वधीक जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ॿुधणी जे मौक़े ते अदालत ॿाहिरां सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। कराची जे डिफेंस फेस 4 वारे इलाइक़े में पुलिस जे शकी मुक़ाबले जो नोटिस न वरितो वियो। बंगले जे मालिक ऐं PTI अॻवान लैला परवीन तरफ़ां जुड़तू मुक़ाबले जो केस दाख़िल न थियण जी सूरत में अदालत सां राब्ते जो चिताव। लैला परवीन ऐं संदसि मुड़ुसु वज़ीर आज़म इमरान ख़ान खां मामले जो नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त पुलिस ॿुधाए त संदनि बंगले ऐं पाड़ेसरी जे घरनि में लॻल CCTV जा फुटेजिस छो ज़ाया कया विया। असांजे ड्राइवर मोहम्मद अब्बास खे अगवा करण बाद क़त्ल कयो वियो। जाली मुक़ाबले जो केस दाख़िल न थियो त अदालत सां राब्तो कंदासीं। पुलिस दावा कई आहे त मार्जिबल ड्राइवर मोहम्मद अब्बास जो दहशतगर्दनि सां राब्तो हो। गैंग जे मुख्य किरदार ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं मोहम्मद अब्बास विच में राब्तनि जूं रिकॉर्डिंग्स भी मौजूद आहिनि। कराची जे डिफेंस फेस 4 वारे इलाइक़े में गुज़िरियल ॾींहुं मुबैना मुक़ाबले दौरान 5 ॼणा मारिजी विया हुआ। सिंध में रोलू कुतनि जो आज़ाद न खटियो। सिजावल जे वार्ड नंबर 1 में रोलू कुतनि 2 मासूम भाइरनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। भिरिया सिटी में टाउन ऑफिसर नदीम सोलंगी ऐं UC जलबाणी जे सेक्रेटरी एहसान महर ख़िलाफ़ के कुते ॾाहण जा केस दाख़िल कया विया।
शहरियुनि जी फरियाद ते केस दाख़िल थियण बावजूद गिरफ़्तारी अमल में न अची सघी। तंगवाणी जे रेलवे फाटक वटि रोलू कुटनि नौजवान इमरान खोसो खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। नौजवान ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल। सिंध जी हदुनि में गैर कानूनी तौर दाख़िल थियण जी कोशिश दौरान गिरफ़्तार थियल 21 अफ़गानी शहरी सखर डिस्ट्रिक्ट जेल मुंतक़िल। गिरफ़्तार अफ़गाननि में 16 ॿार बि शामिल। सदन ख़िलाफ़ फॉरेन एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त कश्मीर भरिसां बलूचिस्तान सां मिलंदड़ सरहदी पटी ते 21 अफ़गाननि खे गिरफ़्तार कयो वियो। कश्मीर जी अदालत खेनि सखर डिस्ट्रिक्ट जेल मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो।